बार भली यतीम हुजे तू नथो खाराई मां नथो खाराया रोजी जो जिम्मेदार अल्लाह पो तोखे पीउ बणायो थी बहानो तुंहिंजो आ मां जो बहानो आ भला जे तोखे मारे छॾे त बि इहो ॿार त पलिजी वेंदो न। असांजे पाकिस्तान जा केतिरा वॾा वॾा उहिदनि ते फ़ाइज़ रहण वारा नंढपण में उन्हनि जो पीउ मां मरी विया यतीम थी पलिया पर उन्हनि खे रब वक़्त जा वॾा वॾा उहिदा ॾिना वज़ारतूं ॾिनियूं वकालतूं ॾिनियूं रब ॾिनो या कोन ॾिनो रोज़ी ॾियण वारो रब आ तू नहीं ॿारनि खे न मार ॿार बंदि न कराए इहो गैर शरई ज़ेल न कर अल्लाह जे क़ुरान मना कई आहे ला तक़्तुलू औलादकुम मिन ख़शियत इमलाक माल ऐं दौलत जे करे पंहिंजे औलाद खे न मारींदा कयो औलाद रब जी नेमत आहे इन नेमत जो क़दुरु सुञाणंदा कयो।